नाज़रीन, नौशरफ फिरोज बेरोज़गार स्टॉक असिस्टेंट पारां खाते में नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॾिसूं था हिन पैकेज में। नाज़रीन, प्रेस क्लब नौशरफ फिरोज अॻियां स्टॉक असिस्टेंट जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, संदन कहिड़ा मसइला आहिनि। ऐं सपवा यूथ विंग जो प्रेसिडेंट आहियां सिंध जो। जेको असांजो मुतालबो इहो आहे त असांजो नौशरफ फिरोज प्रेस क्लब ते असां हाज़िर थियासीं त असांजो इहो मुतालबो असां एहतजाज जे लाइ आयासीं त असांजो 2012 खां वठी लाॻीतो असांजो स्टॉक असिस्टेंट जूं लाइफ स्टॉक डिपार्टमेंट में सीटूं अनाउंस न कयूं वयूं आहिनि, जंहिंजे लाइ असां CM सिंध खे, लाइफ स्टॉक मिनिस्टर, लाइफ स्टॉक सेक्रेटरी, लाइफ स्टॉक डिपार्टमेंट जो DG साहब खे इहा गुज़ारिश था कयूं त अपील था कयूं त बाबा ख़ुदा इलाही साल थी विया आहिनि, डिपार्टमेंट बि ख़ाली पिया हो, तव्हांजो पंहिंजो चवणु आहे त असां वटि स्टाफ न आहे त असां प्रॉपर तरीक़े सां कमु वठी सघूं, त पोइ छाजे करे असां स्टॉक असिस्टेंट खां इहा नाइंसाफ़ी कई पई वञे। असां अॼु नौशरफ प्रेस क्लब ते पहुता आहियूं, जंहिंजो ग़रीबनि जो इहा आवाज़ असांजो पंहिंजा ॿुधी स्टॉक असिस्टेंट जा जेके ॿाहिरि आहिनि असांजा बेरोज़गार आहिनि उन्हनि जे ॾुख में भरपूर शिरकत थियण लाइ आया आहियूं। ऐं मां पाण स्टॉक असिस्टेंट आहे ऐं 2008 खां वठी मुंहिंजो डिप्लोमा थियल आहे। तक़रीबन 14 साल मूंखे थी विया आहिनि, 14 साल थी विया आहिनि, पर हिन महिल ताणी असांजी स्टॉक असिस्टेंट जी का सीटूं वग़ैरह जेको हिन महिल ताणी अनाउंसमेंट न थियूं आहिनि। तक़रीबन सर 5-6 हज़ार वेठा आहिनि बेरोज़गार स्टॉक असिस्टेंट आहिनि। हाणे जेके ट्रेनिंगूं गवर्नमेंट ॾिए बि थी AI जूं त उहे बि सरकारी माण्हुनि खे थी ॾिए। माना इहो असांजो जेको हक़ु आहे, जेको थोरो घणो कमु कयूं पिया उहो बि सरकारी कंदा त पोइ असां काॾे वेंदासीं, पोइ त असां बुख मरंदासीं। उहे पैसा बि वठनि था, गवर्नमेंट जी पघार बि खणनि था। तो महिरबानी करे इन सीटूं अनाउंस कयो ऐं बेरोज़गार असिस्टेंट खे नौकरियूं ॾियो। अॼु प्रेस क्लब नौशरफ फिरोज जे अॻियां जेको सभु स्टॉक असिस्टेंट बेरोज़गार साथी जेके गॾु थिया आहियूं, इन करे गॾु थिया आहियूं त असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, असांजे हक़नि जी लताड़ कई थी वञे। जेके पोस्टूं आयूं बि आहिनि पहिरियां उहे मनपसंद माण्हुनि खे ॾिनियूं वयूं आहिनि ऐं जेको आहे असां बेरोज़गार उते ई वेठा आहियूं, असांजे लाइ का वैकेंसी कान्हे का। पोइ असांखे स्टॉक असिस्टेंट जो या ॿिया जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि में असांखे छाजे लाइ चयो थो वञे त तव्हां तालीम वठो पढ़ो। साईं, असांजो मुतालबो आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खां जेके बेरोज़गार स्टॉक असिस्टेंट गॾु थिया नौशरफ प्रेस क्लब ते, हीउ हिकिड़ो नंढिड़ो काफ़िलो अॼु तव्हांजे अॻियां गॾु थियो आहे। जे असांजा मुतालबा न मञिया विया त हीउ काफ़िलो बाक़ाइदे समुंड जो इख्तियार कंदो। पूरी सिंध में 6000 खां मथे स्टॉक असिस्टेंट आहिनि, उहे जे तव्हां ॾे CM हाउस ते पुॻा त पोइ तव्हां छा कंदो। उन खां सुठो आहे त असांखे पंहिंजो रोज़गार ॾियो, असांजूं भर्तियूं कयो। असां CM सिंध खे मुतालबो था कयूं, असां लाइव स्टॉक जो जेको मिनिस्टर आहे बारी ख़ान पिताफ़ी, असां उन खे था चऊं त ए ख़ुदारा असांजो को सीटूं अनाउंस कयो। असांजूं उमिरियूं बि थियूं चढ़ंदियूं वञनि, 10 साल थी विया आहिनि मूंखे कोर्स कंदे। मूंखां अवल केतिरा ई दोस्त आहिनि जेके 25 साल जिन खे थी विया आहिनि, कंहिंजी उमिरि 45 साल थी वई आहे, कंहिंजी उमिरि 50 साल थी वई आहे, जेके ॿारहाड़ियुनि में बेरोज़गार स्टॉक असिस्टेंट वेचारा फील्ड था कनि, जंहिंखे बि दाबा ऐं इहो धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे, गुनाह कहिड़ो आहे, असांखे स्टॉक असिस्टेंट खे भर्तियूं कयो। असां मुतालबो था कयूं चीफ जस्टिस खां, आख़िर में असां चीफ जस्टिस खे बि अपील था कयूं त उहो बि असांखे इंसाफ़ ॾियाराए। कैमरामैन अहमद फराज सां गॾु महबूब करोड़ो, मेहरान TV न्यूज़, नौशरफ फिरोज।